नाज़रीन ख़बर शामिल कयूं था डेली इरादो न्यूज़ कराची के ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक कराची सफूरा टाउन के इलाके चपल सिटी में जमात इस्लामी पारा वर्कर्स कन्वेंशन मेमरी साजी तकरीब कोठाई वई जिते इलाके तौर ते अवामी मसलन के हल लाइ चूंडियल उहदेदारन के जिम्मेवारी कार्ड पिण जारी किया विया। वर्कर्स कन्वेंशन की तकरीब में जमात इस्लामी के अमीर मुजफ्फर खान, जिले ओभर के सदर नईम अख्तर, जमात इस्लामी पब्लिक एड कमेटी और समाजी अगवान असदुल्ला भुट्टो, अली रजा गबोल समेत वरी अंग में जमात इस्लामी के उहदेदारन कारकुनन इलाके वासिन पिण शिरकत कई। उन मौके ते जमात इस्लामी के अगवान डेली इरादो न्यूज़ कराची के ब्यूरो चीफ मंसूर चांडियो से ॻाल्हाईंदे कुछ हिन रीत पंहिंजा वीचार वंडिया। अचो त ॾिसूं था मंसूर चांडियो जी हिन रिपोर्ट में। कन्वेंशन जो तकरीब रखियो वियो आहे। हिते तमामु ज़िले जा उहिदेदार ऐं जेको आहे सो मक़ामी उहिदेदार मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु कराची जा तमामु मरकज़ी उहिदेदार बि मौजूदु आहिनि। पाण हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवण जे हवाले सां। जी, जमात इस्लामी पाकिस्तान जी तरफ़ां हिकिड़ी मेंबर साज़ी मुहिम जेको शुरू कई वई हुई ऐं उन मेंबर साज़ी मुहिम खां बाद तक़रीबन जेके अवामी कमेटियूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि ऐं असांजे जेके हिन वसंदियुनि में UC3, UC4 UC5 जे अंदरि तक़रीबन 65 अवामी कमेटियूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उन हवाले सां जी प्रोग्राम रखियो वियो हुयो त कराची जे अंदरि ख़ुसूसन असांजे हिन इलाइक़नि जे अंदरि खोड़ सारा मसइला आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त रोड रस्ता टुटा पिया आहिनि, सिवरेज जो निज़ाम तबाह हाल आहे ऐं असांजो हिते जेको तमामु घणा मसइला आहिनि। असांजे UC4 जे अंदरि, UC3 जे अंदरि, UC जेको आहे तमामु घणी सूरत हाल ख़राब है। हाफिज नईमुर रहमान के विजन के तहत पूरे पाकिस्तान में मेंबर साजी की गई थी और वो जो मेंबर हमारे जो है बने हैं उसके बाद जो है उनको मुख्तलिफ जो है अवामी खिदमत के कामों के लिए कमेटियाँ तश्कील दी गई हैं जिनको हमने अवामी कमेटियों का नाम दिया है। उसमें अवामुन्नास की बड़ी तादाद ने जो है उस कमेटियों में शामिल किया गया है। ये इलाका सफूरा है, वहाँ पे जो है तकरीबन जो है सैकड़ों लोग जो है इन कमेटियों में शामिल हैं। 65 से ज़्यादा कमेटियाँ बनी हैं जो मर्द की हैं। इसके अलावा ख़वातीन की अलग हैं जो रोज़मर्रा के जो मसाइल हैं, तालीमी मसाइल हैं, समाजी मसाइल हैं, पब्लिक एड के इश्यूज़ हैं, वो एड्रेस करेंगी और आवाम के साथ मिल के इंशाअल्लाह मसले मसाइल को हल करेंगे। कन्वेंशन मुनक्किद हो रहा है। ये मेंबर्स कन्वेंशन है। हमने अवामी कमेटियाँ तश्कील दी हैं अपने इस पूरे इलाके जो सफूरा टाउन इलाका है इसकी बेहतरी के लिए, यहाँ के मसाइल के हल के लिए, यहाँ की मुश्किलात के लिए हमने कमेटियाँ तश्कील दी हैं और इस सिलसिले में हमने आज ये कन्वेंशन मुनक्किद किया है। ये इंशाअल्लाह ताला जुल्म के इस पूरे निज़ाम के ख़िलाफ़ नौजवानों को, बुज़ुर्गों को, आबादी के लोगों को मुज्तमा करेगा, मुनज़्ज़म करेगा, मुत्तहिद करेगा और इंशाअल्लाह ताला हम एक क़ुव्वत के ज़रिए, इज्तिमाई क़ुव्वत के ज़रिए मुआशरे के अंदर खैर को परवान चढ़ाने के लिए अपनी कोशिशें आगे बढ़ाएंगे। पूरे कराची के अंदर, पूरे पाकिस्तान के अंदर हाफिज नईमुर रहमान के ऐलान ते मेंबर साजी थी हुई। हे उन जी हिकिड़े इलाके जी हिकिड़ी कड़ी है जैसी असां जेके नवा मेंबर थिया उन्हनि खे असां घुरायो आहे हिते ऐं उन्हनि जी तारीफ़ी प्रोग्राम हुयो जंहिंमें अमीर कराची मौजूदु हुयो तव्हांजे साम्हूं। ऐं 27वीं तरमीम जे लाइ असां इहो चवंदासीं 27वीं तरमीम सूबाई ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमुनि जे जेको आहे हक़नि ते हिकिड़ो धाड़ो हूंदो अगरि जेकॾहिं 27वीं तरमीम खे पास करायो थो वञे। ख़ासि तौर असां ॾिसूं था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी नून लीग जो साथारी थी करे 27वीं तरमीम के मंजूर कराइण जे लाइ जेको आहे हू हीला बहाना कनि पिया। देखें, ये हाफिज नईमुर रहमान के विजन के मुताबिक पूरे पाकिस्तान में हमने मेंबरशिप मुहिम चलाई थी और उसके बाद उन्होंने कहा था कि हम मुख्तलिफ़ कमेटीज़ बनाएं और लोगों के मसाइल हल करें। तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ 64 कमेटीज़ हमने बनाई हैं, तालीमी कमेटी और दीगर कमेटियाँ इंशाअल्लाह बनो काबिल के हवाले से हम काम कर रहे हैं, नौजवानों को मुत्तहिद कर रहे हैं। तो ये हमारा विज़न है कि हम ग्रास रूट लेवल पे लोगों के मसाइल हल करें। पाकिस्तान मजमूई तौर ते मसाइलिस्तान बनियल आहे। हर तरफ़ मसला आहिनि, परेशानियूं आहिनि, अवाम जे मसइलनि जो हल कंहिं बि सतह ते नथो निकिरे पियो। इन करे जमात इस्लामी बुनियादी तौर ते हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे। जमात इस्लामी हिकिड़ी अवामी पार्टी आहे ऐं जमात इस्लामी इन ॻाल्हि ते यकीन थी रखे अवाम खे गॾु मिलाए करे ई पाकिस्तान जे अंदरि तब्दीली मुमकिन आहे। इन करे जमात इस्लामी पूरे पाकिस्तान में अमीर जमात इस्लामी पाकिस्तान हाफिज नईमुर रहमान साहब की हिदायत ते पूरे पाकिस्तान में मेंबरशिप मुहिम हलाई जंहिंमें लखनि की तादाद में माण्हू जमात इस्लामी जा मेंबर थिया आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि मेंबर्स ते मुश्तमिल असां अवामी कमेटियूं ठाहियूं आहिनि। अवामी कमेटियुनि जो मक़सदु इहो आहे त उहे हुकूमती इदारनि ते नज़र रखनि, उहे अवामी मसइलनि खे उजागर कनि, अवाम जो साथ ॾियनि, अवाम खे गॾु खणी जेकॾहिं ज़रूरत पए थी त पंहिंजी मदद पाण जे तहत भी ये मसला हल कनि। इन करे असां UC ऐं वार्ड जे सतह ते अवामी कमेटियूं ठाहियूं आहिनि मुख़्तलिफ़ मसाइल ते। किथे पार्क जो मसइलो आहे, किथे स्कूलनि जो मसइलो आहे,
किथे सिहत जा मसला आहिनि, जिते सीवरेज जा मसला आहिनि, बिजली जा मसला आहिनि, जितों जो जेको मसलो आहे उन मसले जे हवाले सां असां अवामी कमेटियूं ठाहियूं आहिनि त जीअं अवाम खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो वञे, अवाम खे इन मक़सद जे लाइ इन जे अंदरि हिकिड़ी बेदारी पैदा कई वञे त अवाम पाण निकिरे ऐं अवामी मसइले अॼु असां इन सिलसिले में अॼु असांजो कन्वेंशन थी रहियो आहे।